तहरीक इंसाफ़ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं ॿियनि वज़ीरनि जी मुबैना ऑडियो लीक्स जी जाच लाइ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल करे छॾी आहे। तहरीक इंसाफ़ तरफ़ां दाख़िल दरख़्वास्त में स्पीकर क़ौमी असेंबली ऐं ॿियनि मेंबरनि खे धुर बणायो वियो आहे, जॾहिं त मुबैना ऑडियो लीक्स जो ट्रांसक्रिप्ट दरख़्वास्त सां ॻंढियो वियो आहे। दरख़्वास्त में चयो वियो आहे त ऑडियो लीक्स में मौजूदा हुकूमत जी बदनीयती वाज़े आहे। शहबाज शरीफ़ ऐं ॿियनि वज़ीरनि हलफ़ जी भञकड़ी कई आहे। ऑडियो लीक्स जी जाच करे शहबाज शरीफ़ ऐं काबीना ख़िलाफ़ फ़ौजदारी कार्रवाई कई वञे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त ऑडियो लीक्स में दरख़्वास्त गुज़ार खे सियासत खां परे रखण जी साज़िश कई वई। उन ऑडियो लीक्स में दरख़्वास्त गुज़ार खे मुजरमाणे साज़िश तहत निशानो बणायो वियो। ऑडियो लीक्स जो एतराफ़ वज़ीर आज़म ऐं घरू वज़ारतुनि बि कयो आहे। दरख़्वास्त में राणा सनाउल्लाह, आज़म नज़ीर तारड़ ऐं अयाज़ सादिक़ ख़िलाफ़ बि फ़ौजदारी कार्रवाई जी अपील कई वई आहे।